दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदासीं अॼु तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जे बारे में। नेक्स्ट एपिसोड में मूसा हाणे वाकई उहो दुश्मन सभु मारींदो जंहिंखे मोमल माराइण चाहे थी। मोमल जेको आहे सिजावल ख़ान, मीर, बावल, नवाब ख़ान इन सभिनी खे माराइण चाहे थी। इहो उनजो जेको एज थियल हुयो उहो पूरो थींदो। जी हाँ दोस्तों, शादी जी राति नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदव त मोमल मूसा खे चवंदी जीअं तूं चवंदे मां उहे कंदुसि। जेका मुंहिंजे ख़िलाफ़ु बुरी नज़र सां ॾिसंदा मां उहो तोखे ॿुधाईंदुसि। ॾिसां मां तूं छा उन्हनि खे कंदे। यानी उहो पको करे थी मूसा खे ऐं पंहिंजा दुश्मन जेका उनजा हूंदा ऐं कूड़ हणंदी चवंदी इन्हनि मूंखे बुरी नज़र सां ॾिठो आहे। ऐं मूसा खे चवंदी हाणे तूं छा थो करे इन्हनि जे ख़िलाफ़ु ऐं हिकु क़दम खण इहे दुश्मन मार। यानी हू ब्लैकमेल करे मूसा खां पंहिंजा दुश्मन मराईंदी। ऐं हाणे सिजावल वटि जेको मीर रहियल आहे इहो नवाब ख़ान पक करे नवाब ख़ान खे ॿुधाईंदो, भक्त खे ॿुधाईंदो ऐं बावल खे चवंदो तव्हां वञी गॾिजी जीअं सिजावल ते हमिलो कयो ऐं जेको आहे मीर खे बि मारियो। ऐं फ़िलहालु बावल हिकु ॿ किश्तनि ताईं ज़ख़्मी इस्पताल में हूंदो। हलण जहिड़ो जॾहिं थींदो त पोइ हू सिजावल वटि वेंदो ऐं इहा घुर कंदो त मुंहिंजी नियाणी किथे आहे, मूंखे बदिलो वठिणो आहे, मां उनखे मारींदुसि वग़ैरह वग़ैरह इहे ॻाल्हियूं कंदो। हाणे मूसा दोस्तो सभिनी दोस्तनि जे ख़िलाफ़ु थी वेंदो ऐं इहे सभई दोस्त जेका आहिनि इन्हनि जे ख़िलाफ़ु करे छॾींदी मोमल मूसा खे अचण वारे एपिसोडनि में।